अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी चिकन एंड वेजिटेबल सूप। आज मैं आपके साथ चिकन वेजिटेबल सूप की रेसिपी शेयर कर रही हूँ। ये सूप हम ज़्यादातर चावलों के साथ खाते हैं, चाइनीज़ राइस, एग फ्राइड राइस हो या चिकन फ्राइड हो या सिंपल फ्राइड राइस हो। ठीक है, तो ही सूप असां खाईंदा आहियूं चांवरनि सां, चाइनीज़ राइस, चाहे फ्राइड राइस हुजनि, एग फ्राइड या चिकन फ्राइड राइस। तो उन जे लाइ जेको असांखे सामान खपंदो, पाव चिकन ऐं प्लस कुछ हड्डियूं। चिकन जूं हड्डियूं जीअं चिकन में निड़घुट हूंदा आहिनि, खंभड़ियूं हूंदियूं आहिनि या पासीरियूं हूंदियूं आहिनि, उहे भी। एक पाव चिकन मैंने लिया है जिसमें चिकन के हड्डियों वाले जो हिस्से हैं वो भी हैं और एक पाव चिकन भी है। उसको मैंने बॉईल कर लिया और हड्डियों से अलग करके ये बोटियां निकाल ली। बोटियों का चूरा नहीं करना, उसको हड्डियों से अलग करें जिस भी शक्ल में, जिस भी साइज़ में वो निकलती हैं। ठीक है, तो जेको आहे बोटिन जो चूरो ना करणो, उनके बस तव्हां हड्डियुनि तां लाहींदा वञो, उहे जहिड़ी भी शिकिल में हुजनि। ऐं उन खां पोइ जेका यखनी बचंदी वह छाणे रखनी है। चिकन का जो पानी है, जो यखनी है, उसको छान के रखा हुआ है। उसके साथ सब्जियां हैं, शिमला मिर्च है, ये चौकोर पीसेस कटे हुए, ये 2 छोटे साइज़ की गाजरें थी और बंद गोभी का 1 पीस, उसको ये बड़े बड़े टुकड़ों में काट लिया है। हरी प्याज, 2 हरी प्याज, उसके सफ़ेद हिस्से सिर्फ मोटे मोटे काट लिए हैं। उसके साथ 2 टेबलस्पून है सोया सॉस, 2 टेबलस्पून है सिरका सफ़ेद, और ये ब्राउन शुगर है 1 टीस्पून, और आधा टीस्पून है नमक। नमक मैंने इसलिए कम लिया है कि ये यखनी में भी नमक है, क्योंकि चिकन को उबालते हुए नमक डाला था। ठीक है, तो हाँ यखनी खां पोइ ही भाजियूं आहिनि असां वटि। शिमला मिर्च आहिनि, ही 2 नंढा शिमला मिर्च हुआ, उन्हनि खे चौरस टुकड़नि में कटियो आहे। 2 नंढियूं ॻाढ़ियूं गजरूं ऐं बंद गोभी जो हिकिड़ो पीस, जेको तव्हां ॾिसी सघो था मिक़दार, उनखे ही वॾनि वॾनि टुकड़नि में कटियो आहे। सोया सॉस आहे 2 टेबलस्पून, सिरको 2 टेबलस्पून, ब्राउन शुगर 1 टीस्पून ऐं लूणु 1/2 टीस्पून। छो त चिकन खे बॉइल करण महिल बि लूणु विधो आहे। आख़िर में असां लूणु चखंदासीं, जेकॾहिं उहो असांखे घटि लॻे त पोइ असां हुन में ऐड कंदासीं। नमक चख लेंगे आखिर में, अगर कम हो तो उसको मिला लेंगे। और अगर ये ब्राउन शुगर ना हो तो आप उसमें आम जो सफ़ेद चीनी है वो भी 1 टीस्पून डाल सकते हैं। उन सां गॾु असां वटि 2 सावन बसरनि जो ही अछो हिस्सो ही थुल्हा थुल्हा पीसिस करे रखियो आहे। ऐं कॉर्नफ्लोर आहे, ज़रूरत जे हिसाब सां खणंदासीं। ऐं पाणी आहे, छो त असां जॾहिं सूप ठाहींदासीं त उनमें असांखे ज़रूरत पवंदी। हाणे सभिनी खां पहिरियों अचूं था असां देगड़ी जे पासे। हिन में बिल्कुलु तक़रीबन 3 टेबलस्पून जेको आहे मूं हिन में तेल गरम कयो आहे। 3 टेबलस्पून मैंने इसमें तेल गरम किया है। उसमें सबसे पहले हम सब्जियां डालेंगे, ये 2 शिमला मिर्च और गाजर, इसको हम थोड़ा सा फ्राई कर लेंगे हल्का सा। आंच जो है दरमियानी है। जब ये सब्ज़ी अच्छी तरह गर्म हो जाएगी तो फिर हम इसमें बंद गोभी डालेंगे। ठीक है, गजरूं ऐं शिमला मिर्च असां इनखे 2 मिनट सिर्फ फ्राई कंदासीं, थोड़ी विचोली बाहि ते। ऐं पोइ जॾहिं ही सब्जी चङी तरह गर्म थी वेंदियूं त असां हिन में शामिल कंदासीं बंद गोभी। छो त हाणे थधि जी मौसम आहे, हिन महिल त ही सूप जेको आहे ॾाढो मज़ेदार आहे। ऐं जेकॾहिं कोई चाहे त उहो ख़ाली सूप भी हिनखे एज़ सूप भी इस्तेमालु करे सघे थो, पर असां चांवरनि सां घणो करे पचाईंदा आहियूं। ऐं पोइ उन हिसाब सां हिन जी जेका घाटाइप आहे उहा भी पंहिंजी पसंद सां रखो। इसको गाढ़ा भी फिर उस हिसाब से करेंगे, आप इसको जितना गाढ़ा पसंद करें। अच्छा, हाणे ही बंद गोभी शामिल कयूं था। ऐं बंद गोभी खे भी 1 मिनट असां गरम कंदासीं। इनखे ठाहिण में घणो टाइम न लॻंदो आहे, छो त चिकन बॉइल थियल आहे, सब्जियुनि खे घणो पचाइबो न आहे। ऐं इन सां गॾु गॾु हाणे असां हिन में ही लूणु थोरो ऐं ब्राउन शुगर भी विझूं था। शुगर विझण सां हिकु त सब्जियुनि जो रंग सही रहंदो आहे, सुठो रहंदो आहे, ॿियो टेस्ट पे भी थोड़ो सुठो फ़र्क पड़ता है। कलर भी सब्जियों का जो है अच्छा रहता है और जायके पे भी कुछ ना कुछ अच्छा फ़र्क पड़ जाता है। अब इसके साथ हम इसमें डालेंगे यखनी, और साथ में इतना हम पानी इसमें शामिल करेंगे जितना हमें सूप रखना है। ठीक है, यखनी सां गॾु गॾु असां हिन में कुछ ॿियो पाणी भी मिलाईंदासीं, जेतिरो असांखे सूप रखिणो आहे।
हाणे असां हिनखे ढक ॾेई 2 मिनट छॾींदासीं त जीअं बॉयल थी। 2 मिनट इसको ढककर छोड़ देंगे ताकि ये बॉयल हो जाए। ही 3 टेबल स्पून कॉर्नफ्लोर, ठीक है, कॉर्नफ्लोर मूं खोले छॾियो आहे। ऐं ही 3 टेबल स्पून कॉर्नफ्लोर मां हिन में पानी में मिलायो आहे। 3 खाने के चम्मच कॉर्नफ्लोर मैंने इसमें मिला दिया है। और इसको हम एकदम से नहीं डालेंगे। इसका उसूल ये है, हमेशा किसी भी चीज़ में जब आप कॉर्नफ्लोर डालें तो पहले थोड़ा सा डालें, उसको अच्छी तरह चला के देखें कि कितना गाढ़ा चाहिए, अगर कम हो तो फिर ज़्यादा डालें, ठीक है। कॾहिं बि कॉर्नफ्लोर हिकदम जेको आहे कंहिं बि सूप में या जंहिं बि खाधे में इस्तेमालु थींदो हुजे हिकदम न विझो। त ही हमेशा उसूल इहो आहे त ही पहिरियों थोरो विझिबो, पोइ मिलाए करे ॾिसबो त ही असांजी ज़रूरत जे मुताबिक़ घाटो थिए थो, घटि हुजे त पोइ वधीक विझो। जेकॾहिं पूरो थी वञे त पोइ ॿीहर विझण जी ज़रूरत नाहे। पानी बॉयल तो थे, इनमें सभी का पहलू असां चिकन शामिल कंदासीं। इसमें सबसे पहले चिकन डालेंगे, और अगर चाहें तो जब सब्जियों को हम पका रहे थे, भून रहे थे, उस वक्त भी डाल सकते हैं, लेकिन इससे कुछ ख़ास फ़र्क नहीं पड़ेगा, ठीक है। ही असां चिकन हिन में विझूं था तो जंहिं महिल असां सब्जियूं पचायूं पिया, ऑयल में गरम पिया कयूं, उन महिल चिकन विझी पियो सघिजे। ऐं हाणे असां ही ॾिसो कॉर्नफ्लोर रखण सां हेठि थी वियो आहे। कॉर्नफ्लोर हम जब भी रखते हैं तो वो पाउडर जो है वो नीचे बैठ जाता है, तो उसको डालने से पहले मिलाना ज़रूरी है। तो हाँ हिन में मां पूरो न विझंदमि, इसमें पहले मैं कुछ कम डाल रही हूँ, थोड़ा सा बचा लिया है मैंने। इसको मिक्स करती हूँ, ठीक है। इनके मिक्स थी कयां ऐं हिकिड़ो थोड़ो बॉयल थींदो त मूंखे अंदाज़ो थी वेंदो त अञा हिन में वधीक जी ज़रूरत आहे या न, ठीक है। अब ये गर्म हो चुका है और इसी से मुझे अंदाज़ा है कि इसमें अभी थोड़ा सा मुझे और डालना पड़ेगा। ये ॾिसो अञा घाटो न थियो आहे, छिड्रो आहे, अभी ये गाढ़ा नहीं हो रहा, तो जो बाकी बचा हुआ है वो भी मैं इसमें शामिल कर लेती हूँ। तो हिकदम अगर तव्हां विझंदो त ही बिल्कुल थिक कीअं हलवे वांगुर भी थी सके तो, और ये अभी मेरे हिसाब से सही है। और फिर भी ज़रूरत पड़े तो इसमें डाल सकते हैं। अभी इस वक्त हम इसमें डालेंगे ये हरी मिर्चों के सॉरी हरी प्याज के पीसेस, ठीक है। हिन महिल असां हिन में सावन बसरनि जा टुकड़ा शामिल कंदासीं ऐं हाणे असां हिनखे थोड़ी देर ढक ॾेई पचण लाइ छॾींदासीं। थोड़ी देर इसको हम ढककर पकने के लिए छोड़ देते हैं। इसको कोई 8-10 मिनट के लिए मैं रख रही हूँ दम पे। हल्की बाहि तेल पची चुको आहे। हाणे असां हिन में शामिल कंदासीं सिरको। ये 2 टेबल स्पून सिरका में इसमें डाल रही हूँ और 2 टेबल स्पून सोया सॉस, ठीक है। ये 2 चमचा सिरको और 2 चमचा सोया सॉस। हाणे असां हिनखे मिक्स कंदासीं। अब ये टाइम है नमक चखने का, ठीक है। ही वक्त है लूण चखण जो। हाणे सोया सॉस में भी लूण होंदो आहे, सोया सॉस थोड़ा नमकीन होता है तो उसमें भी थोड़ा नमक होता है। तो अभी हम इसका नमक चख लेंगे और 1-2 इसको उबाल आएंगे तो इसको हम चूल्हा बंद कर देंगे। सो मूंखे उम्मीद है तो ये मुझी रेसिपी तव्हांखे वणी हूंदी, ऐं वणी हुजे तो वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कुछ चवणो आहे कुछ पुछणो आहे तो कमेंट कयो, ऐं चैनल सब्सक्राइब कयो तो जीअं मुस्तक़बिल में भी अञा कुछ मां सेखारण चाहियां, शेयर करण चाहियां तो तव्हां उहो ॾिसी सघो। हमेशा चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां भी प्यार कयो, पंहिंजे जेको आहे वक़्त जो सही इस्तेमालु कयो। हिनखे हाणे असां सर्व कंदासीं चाइनीज़ चांवरनि सां। ये चावल मैंने यहाँ रखे हुए, चावल मैं बना चुकी हूँ पहले से। तो अभी इसको हम निकालते हैं। थोड़ा सा इसमें आग मैंने बंद कर ली। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही ॾाढो मज़ेदार थींदो आहे ऐं ख़ासि करे सर्दियुनि जी मौसम में तमामु ज़बरदस्त, ॾाढो लज़ीज़। मूंखे उम्मीद आहे त ही तव्हांखे रेसिपी वणंदी। सो हीअ आहे हिन जो फाइनल लुक, ठीकु आहे। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी मज़ेदार रेसिपी सां, कंहिं ॿी सुठी तरकीब सां वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहे।